वेलकम बैक नाज़रीन। मतलब सिंध यूनिवर्सिटी जो मामलो जनवरी का शुरू थियो, अञा ताईं हले पियो। 1.5 महीनो क्लास में बाइकाट रहा, बंद रहा। वीसी 3 महीने की तिबी मोकल ते या जबरी या हूँ खुशी से रवानो थियो। वरी वाइस चांसलर साहब अॼु आयो, वरी तैलीम इदारो बंद थियो आहे। वेरी अनफॉर्चुनेट रऊफ़ साहब। असां जी पाण खे बदबख्त चऊं या इन्हनि उस्तादनि खे बदबख्त चऊं या इन इंतिज़ामिया खे बदबख्त चऊं या इन हुकूमत खे बदबख्त चऊं। जी छो त हेॾे वॾे इशू खे न हुकूमत बिल्कुलु का कान थी चुरे, हुकूमत जूं कान थी चुरे, इन ते एक्शन वठनि। जेको बि ग़लति आहे, जेको बि वीसी आहे त हुनखे न कढनि ॿाहिरि। सही। उस्तादनि में नुक़्स आहे, उस्तादनि में प्रॉब्लम आहे, उन्हनि ते एक्शन वठनि। इहो माठ करणु अॼु पंजाब में वरितो अथनि न, यंग डॉक्टर्स हड़ताल कई आहे त उतां जो चीफ मिनिस्टर एक्टिव थी वियो आहे, उतां जी हुकूमत एक्टिव थी वई आहे। एक्टिव थियणु खपे, हुकूमत लाइ छो ख़ामोश वेठी आहे। ठीकु। अच्छा, इन उस्तादनि ऐं वीसी जे झेड़े में शागिर्द कहिड़ो ॾोह कयो? सफ़र त शागिर्द थो करे न। हिकु लख शागिर्द आहिनि जेके डायरेक्ट, मां चवां थो डायरेक्टली इनडायरेक्टली 1 लख शागिर्द आहिनि पूरी सिंध में, जेके एफिलिएटेड कॉलेजिस जा शागिर्द हिन सां ॿधबा आहिनि। तंहिंजे करे उन्हनि जो मुस्तक़बिल जो हुकूमत सिंध खे का परवाह न आहे, वज़ीर साहब खे बि का परवाह न आहे, सीनियर मिनिस्टर आहे। ऐं उनखां पोइ चीफ मिनिस्टर साहब त वीचारो अलाए किथे सुतल आहे। न त हिन में एक्शन वठणु खपे, हिन हिकदमि हुनजो नोटिस वठणु खपे। हुकूमत को एॾा माण्हू अचे, मिनिस्टर अचे, अची ॻाल्हाए, ऐं जेको ग़लति आहे वठी जेल में विझायो आहे। छा मतिलबु मुल्क त ईअं हलंदा आहिनि। ठीकु। अच्छा, 1 लख उस्ताद शागिर्द आहिनि ऐं इंतिज़ामिया जी तव्हां सूरत ॾिसो पिया त इन उस्तादनि ऐं इंतिज़ामिया जे झेड़े ऐं हुकूमती जेका ख़ामोशी आहे, इन में सिविल सोसाइटी या ख़ुदि पेरेंट्स किथे आहिनि, जेके हिन जा पेरेंट्स आहिनि शागिर्दनि जा, उन्हनि जो छा रोल थो आहे? अल्लाह अकबर अदा। पेरेंट्स खे बि निकिरणु खपे, पंहिंजनि ॻोठनि में एहतिजाज कनि, हुकूमत जे मथां प्रेशर विझनि त यूनिवर्सिटी खोलाए। सही। उनमें इमटीरियल आहे, सूटा एम्प्लॉइज़ एसोसिएशन सभु इमटीरियल। हुकूमत इंतिज़ामिया जो कमु आहे त यूनिवर्सिटी हलाए। इंतिज़ामिया जी ना हली आहे, हुकूमत जी ना हली आहे, जो यूनिवर्सिटी बंदि पई आहे या यूनिवर्सिटी में गोड़ घमसान आहिनि। त पोइ हिनजो ॾिसो, हाणे मामलो हले पियो, यकी ताणी हले पियो, तइलीमी इदारा असां पंहिंजे न सिर्फ़ मीडिया जे पॉइंट ऑफ व्यू खां असां ज़ाती तौर ते बि कोशिशि कई। तव्हांखे ख़बर हूंदी त सूटा जे नुमाइंदनि सां बि ॻाल्हियूं कईसीं, एम्प्लॉय सां बि ॻाल्हियूं कईसीं, इंतिज़ामिया सां बि ॻाल्हियूं कईसीं। असां चयो त हिननि जो पाण में थी वञे, तइलीम सिंध यूनिवर्सिटी जी तइलीम वापसि ट्रैक ते अचे। पर बदबख्ती आहे त उनमें काफ़ी हठ धर्मीअ जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं उन्हनि जा पंहिंजा मफ़ाद आहे ज़ाती। कंहिंखे एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट खपंदियूं, कंहिंखे एडमिनिस्ट्रेटिव पोज़ीशन्स खपंदियूं, कंहिंखे मफ़ाद पंहिंजा खपंदा, उन्हनि पंहिंजा मफ़ाद हासिलु कया ऐं उहो इहे मफ़ाद हासिलु कंदा रहंदा। इहा यूनिवर्सिटी तइलीम तबाह थींदी रहंदी। हुकूमत खे खुलणु खपे ऐं हुकूमत खे ॾंडो करणु खपे। तइलीम वारे वज़ीर जी ऐं ॿियनि जी त वॾी ज़िमेवारी जुड़े थी, चवंदा ख़ासि तौर ते उन्हनि जो हुजे थो, गवर्नर सिंध जो हुजे थो। न, गवर्नर त चांसलर आहे, ठीकु आहे न, गवर्नर बि नोटिस नथो वठे। हिकिड़ी ॻाल्हि, उन ते असांजा रिज़र्वेशन, गवर्नर चवंदो नोटिस वठे। गवर्नर सिंध हुकूमत खे चए त मूंखे यूनिवर्सिटी जो माहौल, तदरीसी माहौल बहाल करे ॾियो, ऐं कंदो। गवर्नर न कंदो, गवर्नर चीफ एग्जीक्यूटिव न आहे, चीफ एग्जीक्यूटिव चीफ मिनिस्टर आहे, इहो चीफ मिनिस्टर कंदो। पर चीफ मिनिस्टर बि सुतो पिया, सॼी सिंध हुकूमत सुती पई आहे। पोइ छा सभु ख़ामोश आहिनि त बसि। पोइ हाणे जॾहिं असां पाण फ़ैसिलो कयो आहे त तरक़ी नाहे करणी, पस्तीअ ॾांहुं वञिणो आहे ऐं स्टेगनेंट वारी ॻाल्हि आहे, स्टेटस को में रहणो आहे या पोइ ते वञिणो आहे। स्टेटस को त न, इहे बस्ती आहे, त पोइ हुनखे ॿियो केरु छा कंदो? हा, हिन में मां सम्झां थो त असांजी इंतिज़ामिया ज़िम्मेदार आहे जेको यूनिवर्सिटी में तदरीसी अमल रुकियो पियो आहे ऐं उन लख शागिर्दनि जे माइटनि खे बि शाबस आहे जो सभु वेठा आहिनि, फीयूं भरनि था ऐं सभु वेठा आहिनि, निकिरी खड़ा थियनि। अब वीचारा माण्हू वञनि त वञनि कॾहिं, को बिजलीअ खे मोजनि, गैस खे मोजनि। गैस जी बि लोड शेडिंग आहे। सही। ॿ टे कलाक गैस घरनि में कान्हे, चांहि जा मवाली मरियो वञनि। त हाणे ॻाल्हि बुनियादी तौर ते इहा आहे त इन सूरत हाल में हुकूमत, हीअ वाहिद हुकूमत आहे पाकिस्तान जी तारीख़ में जेका सोचे के सम्झे कान थी त करे छा पई, पंहिंजे पेर ते पाण कुआड़ो पिया आणनि। ऐं जॾहिं तव्हां कंहिंसां बि ॻाल्हायो उहो त शुरू थी वेंदो, असां एतिरा शहीद कराया, पोइ हीअ कराया। अरे बाबा, तव्हांजे शहीदनि हाणे अलाह उन्हनि खे जन्नत नसीब करे, तव्हां बि त परफॉर्म कयो। सही। अच्छा, वाइस चांसलर साहब जिन जो स्टेटमेंट जारी थियो आहे, उन्हनि चयो आहे त उस्तादनि जा जेके 35 मुतालबा, उन्हनि मां 31 मुतालबा जेके हिन सां हल करे छॾिया आहिनि। मुतालबा इमटीरियल आहिनि, इहे आहिनि प्रिविलेजिस था वठणु चाहिनि, फ़ाइदा वठणु था चाहिनि। मुतालबा कहिड़ा आहिनि? मुतालबा त ईअं बिना बाइकॉट जे बि तस्लीम थी सघनि था। सही। एक्रॉस द टेबल वेही माण्हू मसइला हल करे सघे थो। ही आहे ज़ाती मफ़ादात जी जंग। ऐं पहिरीं ॻाल्हि,
मां चवंदो कि इंडिपेंडेंट बॉडी हुजे जेका सर्वे करे त इन्हनि सभिनी उस्ताद जेके बि हड़तालूं कनि था या जेके बि आहिनि लीडर्स इहे सभु क्लासिस केतिरा था वठनि उस्ताद पैसा ज्यादा मिलनि उस्ताद तव्हां वटि को हिकिड़ो कारपेंटर अची कमु करे जे उहो कारपेंटर जो कमु न कंदो तव्हां हुनखे ॾियारी ॾींदो ऐं जेकॾहिं उस्ताद नथो पढ़ाए त छा हुनखे पघार ॾींदो हिते छो त एहतिसाब कोन्हे ऐं हिते छो त लुट मार आहे तंहिं करे ईअं पोइ ख़ुदि वीसी ते बि इल्ज़ाम आहिनि करप्शन जा इल्ज़ाम जेको बि हुजे असां चऊं उनजे लाइ बि कमेटी ठहणु घुरिजे अदा हिकिड़ी कमेटी ठहंदी आहे न जॾहिं कमेटी ठहंदी मुगल साहब यूनिवर्सिटी वाइस चांसलर डॉक्टर नज़ीर मुगल साहब सां लाइन ते मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब वालेकुम सलाम डॉक्टर साहब सिंध यूनिवर्सिटी में तव्हांजी हिकु भेरो ॿीहर वापसी थी आहे अॼु वरी ॾिठो थी त ख़बरूं पहुतियूं त क्लासनि जा बाइकाट एहतिजाज डॉक्टर साहब इहो मसइलो हल आख़िर कीअं थींदो साईं पहिरीं त आउं शुक्रगुज़ार आहियां मोराई साहब जो ऐं मेहरान टीवी जो जी साईं उन सां गॾु प्रेसिडेंट ज़रदारी गवर्नर सख़्तु सपोर्ट कई आहे ऐं चीफ मिनिस्टर जो बि शुक्रगुज़ार आहियां जो हुननि जो मेन इशू इहो आहे त नज़ीर खे वापसि मोकिलियो ऐं न नज़ीर खे पर वाइस चांसलर ऐं नज़ीर ॿ डिफरेंट ॻाल्हियूं आहिनि ताकी आईंदा बि जेको वाइस चांसलर हुजे त उनखे बि रखी गवर्नमेंट मूंखे सपोर्ट कई ऐं आउं आयुसि हाणे तव्हांजे सुवाल जो जवाबु ॿुधा ही आहे त हाणे हिननि में सभिनी खे ख़बर पइजी वई आहे त ही जेका सूटा हुई या जेके पाण में मिलिया हर कंहिंखे पंहिंजो पर्सनल हो त असांजा पर्सनल शयूं थियनि असांखे ही सीट मिले असांखे ही सीट मिले तव्हांखे ख़बर आहे अख़बार में अची चुको आहे हीअं तव्हां वेरीफाई करे सघो था त सूटा घणियूं सीटूं थियूं आहिनि छा जूं सीटूं थोरो वज़ाहत कयो दाख़िलाउनि जूं या नौकरियुनि जूं सीटूं पोजीशन जूं अच्छा हा रजिस्ट्रार बि हुननि जो अच्छा रजिस्ट्रार सुठा जी ऐं डायरेक्टर पीएनडी बि हुननि जो जी ऐं साईं ट्रांसपोर्टेशन एडवाइज़र बि हुननि जो जी ऐं साईं जेको डीन स्टूडेंट अफेयर बि हुननि जो ऐं हुनजे जेको कॉलोनी जो डायरेक्टर बि हुननि जो ऐं हिननि लिस्ट ॾिनी आहे त हिननि फलाणे में हेतिरनि फैकल्टी खे स्कॉलरशिपूं ॾियो हिननि जूं कटियो असांखे प्रमोशन ॾियो साईं इहे सॼा डॉक्यूमेंट आहिनि ख़ुदा तव्हां अची तव्हां ॾिसो हिननि खे ॾिसंदे रिमेनिंग फैकल्टी हिननि खां जुदा थी वई आहे अॼु बि हर डिपार्टमेंट में विया आहिनि त तव्हां बाइकाट कयो फैकल्टी हिननि खे बिल्कुलु जवाबु ॾिनो आहे त असां सिंध यूनिवर्सिटी जो नालो मथे कंदासीं तव्हांखे पंहिंजा पर्सनल प्रॉब्लम हुआ तव्हां ख़ुदा जे वास्ते असांखे तव्हां छोकिरनि खे न चओ या ॿिए खे चओ क्लासिस न बंदि करियो असां तव्हां सां साथ न आहियूं अॼु बि ही कामयाबु न थिया ख़ुदा कंदो त सुभाणे बि कामयाबु कोन थींदा डॉक्टर साहब हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे हिन ते तव्हां चऊं जेके गुज़िरियल 3 महीना तव्हां ॿाहिरि हुयो मोकल ते हुयो त पोयां इहे सभु उहिदा सूटा जे नुमाइंदनि खे डॉक्टर परवीन शाह ॾिना जेका तव्हांजे एब्सेंट में एब्सेंस में जेका वाइस चांसलर हुई उन उहिदा ॾिना जी 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 छाकाणि त हू एक्टिव वाइस चांसलर हुई ऐं हिनखे हिन चयो त आउं वाइस चांसलर थियां बावजूद हुनजे त मूं हिनखे 2 साल प्रो वाइस चांसलर वींदे करायो सॼो त हिन जो हो त आउं वाइस चांसलर थियां पोइ जेका बि तव्हांखे शइ खपे यूनिवर्सिटी जी हर सीट सेल ते आहे अचो अची वठो पर मूंखे हथ न लायो इहो हो कॉन्सेप्ट जो इन करे हिन परवीन शाह हर सीट खे हिन ॾिनो आहे प्रमोशन तव्हां केॾी महिल तव्हां वेरीफाई करियो मूंखे ॿुधायो वियो आहे ऐं मूं वेरीफाई न कयो आहे त केतिरनि प्रोफेसरनि खे हिन प्रमोशन ॾिनो आहे ताकी ही मूंखे साथ ॾियनि ऐं यूनिवर्सिटी जो इंट्रस्ट जेको तमामु यानी हिकिड़े क़िस्म जो आला ऐं हुजे उनखे जनरली इग्नोर कयो वियो आहे डॉक्टर साहब हाणे हीउ मसइलो ॾिसो तव्हां बि ॿुधायो पिया त हीअ हुनखे बेनिफिट्स पिया आहिनि सूटा बि बज़िदा आहे त असां डॉक्टर नज़ीर मुगल जेसीं न वेंदो तेसीं असीं पंहिंजे एहतिजाज बाइकाट ख़तमु न कंदासीं त पोइ जेको 1 लख शागिर्द आहिनि 2 लख पेरेंट्स जा वालदेन आहिनि उहे जेके सभु परेशान आहिनि उहे छा कनि हाणे न सही न उनखे परेशान न थियणु खपे हाणे गवर्नमेंट जी रिट थींदी ऐं असां हिनखे ॾेखारींदासीं त तव्हां जेके चंद ॼणा आहियो इहे तव्हां यूनिवर्सिटी जा रुमाल नथा करे सघो असांजे यानी पेरेंट्स खे बचनि खे हथ लाहे नथा सघो अॼु खां वठी आउं तव्हांखे वाइदो थो कयां त ही क्लासिस न बंदि कराए सघंदा
अच्छा जेको केसिस दाख़िल थिया उहे बि त उस्तादनि मथां वापसि वरिता विया त छा इंतिज़ामिया VC सभु अंडरग्राउंड मिलियल आहिनि जो तइलीम जेको इदारो आहे उहो तबाह पियो थिए उन नतीजे में जिन्ना यूनिवर्सिटी पई खुले अगरि इहा ॻाल्हि जेका थी हुई त भई सिंडिकेट त हिनखे सज़ा ॾिनी पर गवर्नर छाकाणि त अहिड़ियूं हालतूं पैदा थियूं जंहिंमें हिननि सभु क्लासिस बंदि कराया कराची में बंदि कराया त मजबूरन गवर्नर खे इहो एक्शन खणणो पियो ऐं सिंडिकेट जा जेके बि फ़ैसिला हुआ उहे वापसि वरिता विया उन मां वॾो निगेटिव इम्पैक्ट थियो जो हिन पाण खे सूट अचे थी त असां हाणे मोहम्मद बिन कासिम आहियूं मोहम्मद बिन कासिम 17 काऊं कयूं सिंध ते असां हिकिड़ी का यूनिवर्सिटी फतह कई आहे पर उहो मिस्टेक न त इहे ग़लति हिनखे इहे आहिनि इनशाअल्लाह ऐं आउं तव्हांखे विदिन 10-15 डेज़ हींअर मूं वेकेशन करे छॾी आहे हींअर तव्हांखे पीस मिलंदो ऐं सभु इम्तिहान थींदा ऐं तव्हां बि वेरीफाई कजो ऐं मुंहिंजे ज़ुबान ते तव्हां एतबार न कयो डॉक्टर साहब हाणे इन्हनि हालतुनि में तव्हां सां चांसलर काथे बीठो आहे सिंध हुकूमत काथे बीठी आहे लोकल इंतिज़ामिया काथे बीठी आहे छा उहे निंड में आहिनि या उहे तव्हां सां गॾु आहिनि उहे चाहिनि था त इहा हुकूमत जी रिट जेका आहे सा न साईं अगरि गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट खां वठी गवर्नर ताईं साथ न ॾे हा त अॼु मूंखे जेको प्रोटोकॉल मिलियो आहे उहो प्रोटोकॉल हिकिड़ो शहनशाह वांगुरु आहे हुननि चयो आहे त अॻियां गाॾियूं 4 रेंजर्स पुलिस ISI माण्हू त हैरान थी विया कैंपस में त हेॾियूं गाॾियूं असां कॾहिं ज़िंदगी में ॾिठो आहे इट शोज़ द कमिटमेंट एंड what we call it concept जेको आहे determination of the government त इहे ॻाल्हियूं त अॼु तव्हां नज़ीर खे था कढो सुभाणे बि हुन नवाब शाह वारनि जे पोयां पिया पोइ वरी 3rd यूनिवर्सिटी पोयां पिया आहिनि त इहे ॻाल्हियूं हिननि खे हाणे बंदि कराइणियूं आहिनि इन करे मूंखे गवर्नमेंट जी सपोर्ट फ्रॉम टॉप टू बॉटम मिली आहे ऐं आई एम ग्रेटफुल टू चीफ मिनिस्टर एंड गवर्नर ऑफ सिंध एज वेल एज पीर मज़हर साहब जेको हुनजो फिलासफी जेका आहे पीर मज़हर साहब जी उहा इहा आहे त इहो डॉक्टर नज़ीर मुग़ल त अचणो वञिणो आहे पर सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर खे तव्हां इज़त ॾियो ऐं उनजो एहतराम कयो त सिंध यूनिवर्सिटी जो इज़त थींदी उनजी डिग्री रिकग्नाइज़ थींदी उनजा कैंडिडेट खया वेंदा तमामु घणी महिरबानी असांजे प्रोग्राम सिधी ॻाल्हि में ॻाल्हाइण जी तमामु घणी महिरबानी डॉक्टर नज़ीर मुग़ल साहब डॉक्टर साहब जो वॾो ज़ोर प्रोटोकॉल ते हुयो त मूंखे वॾो प्रोटोकॉल मिलियो तइलीम जे इदारे खोलण उन मामले खे माठार करण ते ज़ोर घटि हुयो न डॉक्टर साहब जो चवण जो मतिलबु हो वाज नॉट एबल टू एक्सप्रेस इन हिज ओन वर्ड्स अच्छा चवण जो मतिलबु हो त हुकूमत जी सीरियसनेस इन में आहे त उन्हनि मूंखे फुल प्रोटेक्शन ॾियनि था हा फुल प्रोटेक्शन ॾियनि था प्रोटोकॉल चई वियो एक्चुअली प्रोटेक्शन आहे अच्छा ऐं उस्ताद आहे न उस्ताद को सियासी माण्हू थोरी हूंदो आहे जो उहो अहिड़ी ॻाल्हि करे सही सो अॼु जे उस्तादनि मां कोन्हे वरी पुराणो उस्ताद आहे तॾहिं करे उहो अञा ताईं सादगीअ वारे असर में आहे पर बहरहाल असां इहो चवंदासीं त हितां सूटा जे नुमाइंदनि खे या जेके माण्हू गोड़ था गमसा त बाबा यूनिवर्सिटी इनफ इज़ इनफ ख़तमु कयो के शयूं ऐं उन खां पोइ इहो साबित थी वियो त तव्हां पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे करे जेको डॉक्टर नज़ीर मुग़ल ॿुधायो आहे ऐं जेको जेकॾहिं फैक्ट आहे त जेके तव्हां ज़ाती मफ़ादनि जे करे तव्हां इहो डॉक्टर नज़ीर मुग़ल जे ख़िलाफ़ थी पिया हो ऐं उहो साबित थियो त तव्हां इन ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं असां सां गॾु उस्ताद जी तंज़ीम सूटा सदर साईं अज़हर शाह साहब लाइन ते मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम शाह साहब शाह साहब कीअं पिया सम्झो त वरी नज़ीर मुग़ल साहब जी वापसी थी आहे अॼु तदरीसी अमल बाइकाट बि थियो सुभाणे बि तव्हांजी कॉल आहे त बाइकाट कया वेंदा सिंधी समूरी यूनिवर्सिटी जे अंदरि त आख़िरकार जेको मामिलो आहे उहो कीअं हल थींदो असांजी हींअर VC साहब जी प्रेस रिलीज़ बि जारी थी आहे हुन ॿुधायो त 35 मुतालबनि मां 31 मुतालबा मां सूटा जा मंज़ूर करे हल थी विया आहिनि ऐं बाक़ी ज़मीन वारो मामिलो 10 ॾींहंनि जे अंदरि हल कंदासीं त पोइ बाक़ी हाणे मामिलो छा बचियो आहे असांजो टॉप ते जेको मुतालबो हुयो त शहीद बशीर चनड़ जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे उहो अञा ताईं हुन में कुझु कोन थियो आहे जी साईं साॻी तरह सां ॿियो मुतालबो हुयो त ही वाइस चांसलर हेक जे क्राइटेरिया मुताबिक़ हिन जी अपॉइंटमेंट इलीगल आहे हटाए वञे ऐं हिन जा हिते जेके मिसमैनेजमेंट करप्शन ऐं इनकॉम्पिटेंसी आहे परफॉर्मेंस 2 सालनि में आहे 2 स्टूडेंट्स ऐं हिकिड़े प्रोफेसर जो क़त्ल थियो आहे उन खां अलावा जेके एडमिशन सेल में हॉस्टल से एग्जामिनेशन ब्रांच में जेका करप्शन थी आहे हुनजी इन्वेस्टिगेशन कई वञे त उहा अञा ताईं कुझु कोन थियो आहे साॻी तरह सां स्टूडेंट यूनियन आहिनि ऐं सिक्योरिटी सिस्टम आहे उहो बहितर थिए
ये 4 बेसिक डिमांड्स हुयूं असांजियूं जेके असांजे टीचर स्पेसिफिक डिमांड्स न आहिनि पर इंस्टीट्यूशनल इम्प्रूवमेंट जे लाइ उनजी वर्डिंग जे लाइ त जीअं उते पीस थिए ऐं अमन अमान थिए ऐं सही तरह सां स्टूडेंट्स पढ़ी सघनि उन्हनि 4 डिमांड्स में बि अञा फुली तरह सां इम्प्लीमेंटेशन कोन थी आहे उन्हनि खे छॾे ॾियो हू थियनि या न थियनि उन्हनि जे लाइ असां कॾहिं बि बाइकाट कोन कंदासीं उन्हनि जे लाइ असां कॾहिं बि क्लासिस सस्पेंड कोन कंदासीं या एग्ज़ाम जो पोस्टपोन कोन कंदासीं उहे असां ॿियनि तरीक़े सां वठंदा आहियूं बाक़ी ही जेके असांजी 4 डिमांड्स बेसिक डिमांड्स आहिनि जेके सिक्योरिटी जे लिहाज़ सां आहिनि ऐं ओवरऑल इदारे जी भलाई जे लाइ उहे त गवर्नमेंट खे ऐं गवर्नर खे सिंध एजुकेशन मिनिस्टर खे सभिनि खे गॾिजी करे पंहिंजे तौर ते इहे शयूं करणु खपनि जेके असां डिमांड कंदा पिया अॼु पर पोइ कोन थियूं थियनि। अच्छा वीसी साहब हैंडआउट में चयो पिया हींअर ॻाल्हि ॿोल पई थिए हिन प्रोग्राम में हुननि चयो आहे त सूटा ऐं सेवा सां ॻाल्हियुनि करण लाइ तयारु आहियां जेकॾहिं मुंहिंजी का ग़लती हूंदी त मां सूटा अॻवाननि खां माफ़ी वठण लाइ बि तयारु आहियां पर तदरीसी अमल शुरू थिए। इहा ॻाल्हि हू 4 जनवरी ते जॾहिं असां इहे 4 डिमांड्स एसीटू वियासीं 2-3 कलाक हेठि सिटिन लॻाए वेठा हुआसीं ऐं पोइ वीसी साहिबु आयो नज़ीर मुग़ल साहिबु ऐं उन वक़्तु बि उहा ई ॻाल्हि कई त बाक़ी 3 तव्हांजा जेके मुतालबा न वञा थो कयां थो सवाइ हुनजे मुंहिंजे हटण जी ॻाल्हि तव्हां हटो उहे 3 मुतालबा पूरा थिया आहिनि ऐं हिनखे हटायो थो वञे ऐं इहा हिकिड़ी अजीब मश्करी आहे त गवर्नमेंट जे सेक्रेटरिएट में कमिटमेंट कई थी वञे त हिनखे फोर्स लीव ते मोकिलियूं था ऐं मीन वाइल एक्टिंग वाइस चांसलर हूंदो ऐं पैरेलल में असां प्रोसीजर फॉलो करे नओं वाइस चांसलर मुक़ररु कंदासीं पर उहो मुक़ररु करण जे बजाए हिन साॻे फरसूद मुद्दे ख़ारिज वाइस चांसलर खे वापसि कयो वियो आहे जेको सिंध यूनिवर्सिटी सां मज़ाक जे बराबरि आहे ऐं सिंध जे उस्तादनि सिंध जे मुलाज़िमनि ऐं स्टूडेंट जेके गॾियल जिदोजहद रही आहे उन सां हिकिड़ी वॾी मज़ाक कई वई आहे। शाह साहब डॉक्टर नज़ीर मुग़ल साहब जो इहो बि चवणु आहे त तव्हां जॾहिं वियो हुयो परवीन शाह जॾहिं थी वाइस चांसलर 3 महीना त उन दौरान तव्हां जेके उहिदा आहिनि एडमिनिस्ट्रेशन रजिस्ट्रार वग़ैरह वग़ैरह ट्रांसपोर्ट इंचार्ज वग़ैरह सभु तव्हांखे उहिदा मिलिया तंहिं करे तव्हां ख़ामोश थी वियो इहे इल्ज़ाम वीसी साहिब आया आहिनि इहे कीअं आहिनि? उन रजिस्टर थियो आहियां तव्हांजी ॻाल्हि न आहे तव्हांजी नुमाइंदगी तव्हांजा माण्हू उस्ताद तव्हांजी ॻाल्हि न आहे एडमिनिस्ट्रेटिव डिसीजन ईंदा आहिनि जेका बि लीडरशिप ईंदी आहे त हू पंहिंजे कॉन्फिडेंस वारा माण्हू पाण रखंदा आहिनि हुन में असांजी का बि इंटरफेरेंस या इंट्रस्ट कोन्हे को असां सिर्फ़ु इदारे जी बहितरी जे लाइ ऐं हुनजे जेको अमन अमान जे लाइ ऐं जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल जे लाइ उहे डिमांड्स ॾिनियूं आहिनि उन्हनि मां इम्प्लीमेंटेशन कोन थी थिए ऐं असां वी डोंट केयर हू इज़ द रजिस्ट्रार और हू इज़ ऑन अदर पोस्ट। शाह साहब पर वाइस चांसलर त उथ में न को पुलिस आहे न को ॾंडो आहे इहो त हुकूमत खां तव्हां डिमांड कयो न त पोइ वाइस चांसलर रिमूवल विच में कीअं थो अचे? डिमांड्स जेके बि आहिनि त उहे जेको उन इंस्टीट्यूट जो हेड आहे त उन्हनि सां आहिनि ऐं ॿियो जेको उन हेड खे अपॉइंट अथॉरिटी आहे जेको चांसलर आहे गवर्नर आहे त असांजो जेको डायलॉग थियो त उहो गवर्नर सां थियो उनजी जेको कमेटी उन कमेटी सां थियो ऐं उन्हनि बैक ट्रैक कयो आहे। न पोइ तव्हां गवर्नर जे चांसलर जी बि रिमूवल जी ॻाल्हि कयो न छो त चांसलर बि त हिन में पार्टी आहे न उहो ई वाइस चांसलर मुक़ररु करे त तव्हां गवर्नर चांसलर जी रिमूवल जी बि ॻाल्हि कयो छो त उहो जेको आहे हिसेदार आहे हिन में बिल्कुलु ऐं ओनरशिप जहिड़ी हुनजी आहे उहो अपॉइंट करे त जेको लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जो बि ज़िम्मेदारी हुकूमत जी आहे त उन्हनि खे बि त तव्हां ब्रेकेट माणियो न हिन में त लॻे थो त ज़ाती तौर ते को तव्हांजी रंजिश आहे डॉक्टर नज़ीर मुग़ल सां असांजी का बि ज़ाती तरह ते कोन्हे को इहो कंहिं बि हिकिड़े माण्हू जो डिसीजन कोन्हे को सिंध यूनिवर्सिटी जे टीचर्स एसोसिएशन साॻी तरह सां एम्प्लॉइज एसोसिएशन तव्हां पूरी दुनिया में ॾिसो डेमोक्रेटिक स्टाइल हूंदो आहे कंहिं हाई या की लेवल टॉप लेवल जेके अपॉइंटमेंट्स हूंदियूं आहिनि उन्हनि जो जेके अथॉरिटीज़ हूंदियूं आहिनि 1 पर्सन अथॉरिटी कोन हूंदी आहे अपॉइंटिंग अथॉरिटी सिंडिकेट हूंदी आहे या बोर्ड ऑफ गवर्नर्स हूंदो आहे उतां इलेक्शन जे थ्रू शाह साहब आखिरी सवाल जी आखिरी सवाल इहो शाह साहब टीचर्स पूरा एम्प्लॉइज स्टेक होल्डर मेन स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि जो कॉन्फिडेंस कोन्हे को हिकिड़े पर्सन ते सभिनी जो कॉन्फिडेंस कोन्हे को ऐं उहो क्लियर कट ज़ाहिर आहे त एतिरा 6 महीननि जे लाइ उहे सभई एम्प्लॉइज टीचर्स गॾु बीहनि था ऐं स्ट्रगल कनि था त शाह साहब हाणे आखिरी सवाल इहो आहे त उस्तादनि ऐं वीसी जी झेड़े में जेके शागिर्द आहिनि लख
उन लख शागिर्दनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे उन जो ज़िम्मेवार केरु आहे उन आख़िरकार उन जो हल त हुजणु घुरिजे का नरम गोशो तव्हांजे तरफ़ खां बि ऐं वीसी तरफ़ खां बि हुजणु घुरिजे तव्हांखे यादि हूंदो त असांजी जनरल बॉडी जी कमिटमेंट हुई जेके असांजा लॉस थिया आहिनि त उहे असां कंपनसेट कंदासीं ऐं उहे कया आहिनि असां पंहिंजी वेकेशन कर्टेल करे क्लासिस कंपनसेट कया आहिनि ऐं अञा ताईं पंहिंजी वेकेशन कोन वरिती आहे ऐं क्लास एग्ज़ाम्स वग़ैरह उहे वठूं पिया ऐं हिन वाइस चांसलर अचण सां पहिरियों कहिड़ो कमु कयो अॼु अची हिन नोटिफिकेशन कढियो आहे त 3 महीननि जी वेकेशन अनाउंस करे छॾिया विथ इमीडिएट इफेक्ट जेका असां कर्टेल कयो वेठा आहियूं ऐं असीं हुन जेको एकेडमिक क्लास थियो त उहो रिकवर करे चुका आहियूं पहिरीं त असां ही जेके पेपर पोस्टपोन थियनि था त इहे पेपर ख़तम कोन थी वेंदा इहे असां वरी वठंदासीं पेपर वठण असांखे ई आहिनि ठीक अदर शाह साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी महिरान प्रोग्राम सिधी ॻाल्हि में ॻाल्हाइण जी नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ वरी बि सिंध यूनिवर्सिटी मामले ते